डिस्ट्रिक्ट रिपोर्टर इरफान अली मंगी। अॼु हिकु तंज़ीम ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान मोहतरम जनाब अब्दुल मजीद मितलो साहब जी सरबराही में थी गुज़री, जंहिंमें मोहतरमा परवीन तारिक साहिबा, जनरल सेक्रेटरी लेडीज़ विंग यूसुबाई सिंध, जनाब तारिक अली काजी ज्वाइंट सेक्रेटरी कराची साहिब, सदर खैरपुर मीरस जनाब जाहिद हुसैन साहब, सदर डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस, जंहिंमें तंज़ीम खे फ़ाल करण जे बारे में ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़। साहब जिन भी असांजी तमामु बहितरीन आजियां कई ऐं तारिक काज़ी साहब जेके जनरल जॉइंट सेक्रेटरी आहिनि कराची डिवीज़न जा, उहे मूंसां गॾु आहिनि हिन सफ़र में। ऐं खैरपुर ज़िले में अची मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। असांजो मक़सदु हुयो त प्रोग्राम बि कयूं ऐं कुझु गेट टुगेदर बि कयूं, पर जीअं त अॼु 9 मुहर्रम हराम आहे, हुन जे करे असां मुहर्रम जे एहतराम में कुझु असां पंहिंजे प्रोग्राम खे शॉर्ट कयो आहे ऐं जेको आहे सो घटे पंहिंजे भाइरनि उहिदेदारनि खे तकलीफ़ ॾिनी आहे कि जॾहिं इहे असांजा भाइर उहिदेदार प्रोग्राम ॾिसनि या असांजियूं भेणूं त उहे बिल्कुलु बि इन शइ खे सम्झंदा मुंहिंजे ख़्याल में त अॼु 9 मुहर्रम ऐं जे करे एहतराम जे करे असां हिन प्रोग्राम खे सफ़ा नंढे पैमाने ते रखियो आहे। कल्ह असांजी भेण जो सखर में प्रोग्राम हुया रोड़ी में ऐं हींअर असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में मौजूदु आहे। जीअं त मुहर्रम जो महीनो आहे ऐं जो 9 तारीख़ मुहर्रम जी आहे, इन जे करे असां पंहिंजे प्रोग्राम खे महदूद रखियो आहे ऐं सिर्फ़ु तारीख़ी प्रोग्राम ऐं पंहिंजे तंज़ीम जो मंशूर थोरो ॿुधाइणो हुयो त असांजी तंज़ीम जिते बि इंसाननि जे हक़नि जी वायलेशन कई थी वञे या उन जे हक़नि खे पामाल कयो थो वञे त असांजी तंज़ीम जी कोशिशि हूंदी आहे त उते पुॼी करे उन्हनि खे उहे हक़ वठाए ॾिए ऐं उन्हनि जो आवाज़ु बणिजे। माना मिसाल खणी मां ॾियां त असांजो किरदारु उहो किरदारु आहे त जीअं हिकिड़ो माज़ूर हुजे, असां कोशिशि कंदा आहियूं त उनजी असां बैसाखी बणिजूं। जीअं हिकिड़ो नाबीन आहे, असां कोशिशि बणिजाऊं त उनजी असां उहा अछी लठ बणिजूं त जीअं उन जे लाइ असां फ़ाइदेमंद साबित थियूं। सो इनशाअल्लाह असां कोशिशूं कयूं पिया ऐं असांजूं कोशिशूं जिते बि असांजे तंज़ीम जा दोस्त आहिनि उते पंहिंजे पूरे सिंध पूरे पाकिस्तान में बहितरीनु कमु कनि पिया ऐं मां उन्हनि सभिनी खे चेयरमैन खां वठी वेंदे हिकिड़े उहिदेदार ताईं